घर हमारा जला दिया, घर जला दिया। मुझे दम पुट भी कोने छड़ी भी आए देखा। कराची जूं क़दीम वसंदियूं शहर जे चौधारी सूंह जो ॾेख ॾियनि थियूं। न ॼाणे उन्हनि ख़ूबसूरत वसंदियुनि खे कंहिंजी नज़र लॻी वई आहे। माज़ी जियां हिकु भेरो ॿीहर क़दीम वसंदियुनि खे मसमार करण वारो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। 2 ॾींहं अॻु सचल ॻोठ वारे इलाइक़े शाहनवाज़ शहर ॻोठ जे एफ ब्लॉक ते पुलिस चढ़ाई करे 100 खां वधीक घरनि खे ड्राहे पट करण खां पोइ वरी गुलिस्तान जोहर पुलिस उन्हनि रिवायतनि खे बरक़रार रखंदे एंटी इंक्रोचमेंट पुलिस ऐं बिल्डरनि सां गॾिजी अदालती जवाज़ ॾियारींदे मौसमियात वेझो चमन इक़बाल कॉलोनीअ ते चढ़ाई करे घरनि खे बाहियूं ॾेई केतिरा ई अझा ड्राहे पट करे छॾिया। पुलिस जी ॻोढ़ा आणींदड़ गैस जे इस्तेमाल करे केतिरा ई मर्द औरतूं ऐं ॿारड़ा बेहोश थी विया, जॾहिं त बिल्डरनि जे माण्हुनि मर्द ऐं औरतुनि खे घरां ॿाहिरि कढी ज़बरदस्ती अझा ड्राहे छॾिया। पुलिस जे अहिड़े रवैये ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त पुलिस बिना जवाज़ चढ़ाई कई आहे। हुननि चयो त ॻोठ जो अदालत में केस हलंदड़ आहे ऐं पुलिस कंहिं ॿिए हंधि ऑपरेशन करण बजाए बिल्डरनि जी वांगार वहंदे असांजा अझा ड्राहे पट कया आहिनि। जल गया घर हमारा, जला दिया, घर जला दिया। हम तो ऐसे बैठे थे, क्या करें गरीब। अंदर पोथी है, असांजी पोथी पई है। मुझे दम पुट भी कोने छड़ी भी आए देखा। अरे बाबा मुझे पुट भी कोने है, नंढड़ो पुट है मुझे। अरे बाबा गरीब मिस्किन को न कबार तबाह बर्बाद कर गया। या अल्लाह गरीबन को ने तबाही बह गए, जुल्म बह गए। पुराणो ॻोठ जंहिंखे तक़रीबन 40 साल थियो आहे, जंहिंजो समरी बि आहे, जेको 99 में आहे, जंहिंखां पहिरें असांजा 2 मुड़ुस मारे विधा अथनि ऐं असांखे केसनि में विधा अथनि ऐं उनखां बावजूदि वरी बि असां ते हमला पुलिस करे पियो। कातिल जेके आहिनि उहे उन्हनि सां गॾु आहिनि। असां ॻोठ वारनि सां ज़ुल्म आहे। सर ये हमारा 35-40 साल से आबाद ॻोठ है। अभी इन लोगों ने बगैर बताए बिल्डर के साथ साजिश करके इधर आए। 2 बच्चे हमारे जख्मी हो गए, उनको अभी पटेल हॉस्पिटल लेकर गए हम लोग। ये जुल्म कर रहे हैं, कोई सुनने वाला है? फायर भी कर रहे हैं, आंसू का सारे बच्चे इधर सबको अस्पताल लेके चले गए। 40 साल हो गए हम इधर रह रहे हैं, अचानक आके फायरिंग कर रहे हैं, औरतों के ऊपर मार रहे हैं, बच्चों को तशद्दुद कर रहे हैं। आंसू गैस है, पता नहीं क्या है, बहुत मुंह को जला रहा है, ये आंखों में जलन हो रही है। तकरीबन गिनती से बाहर है, गिने नहीं है। आंसू गैस की वजह से कुछ देख नहीं पा रहे थे। 30-40 घर किराए चुका आहिनि, अञा ताईं ज़ुल्म कनि पिया। 2 ॿार बि फौत थी विया आहिनि, असांजा साड़ीनि पिया, भाइयूं बि घरनि खे ॾियनि पिया। जेके जुगियूं हुयूं उन्हनि खे साड़े छॾियूं, ग़रीबनि जा जेके कख ठहियल हुआ उन्हनि खे साड़े, बाक़ी घर बिल्डोज़र हलनि पिया। ऐं पुलिस जेको सो तक़रीबन जेको रुगो आंसू गैस ऐं गोलियूं पई हणे, ऐं जंहिंमें 2 माण्हू माना ज़ख़्मी थियण जो आहे इम्तिहान, असांखे अॻे उते न छॾियो वञे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार तोणे IG सिंध खे घुर्जे त ॻोठनि जे ड्राहण वारे मामले जी इंक्वायरी करे ॻोठाणनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।